बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम संगत। उम्मीद कयां थो खैरियत सां हूंदो, ठीक ठाक हूंदो, मज़े में। संगत सुबह सुबह टाइम हुयो, मोहम्मद बख्श भाई मां निकिरी पियासीं नाश्ते जे लाइ। पोइ पुॻासीं हलीमा वारे वटि। ऐं हीउ दोस्त असांजो इम्तियाज़ सोलंकी जेको कमु कंदो आहे मुला निहारी वारे वटि। उन खां बाद में असां कढाइणी कुझु कैश। पोइ डायरेक्ट पुॼी वियासीं कैश वारे दुकान ते। पैसा वैसा कढाए पोइ वरी असां वियासीं डायरेक्ट पठाण जे होटल ते, जिते करिणो असांखे नाश्तो। जेसिताईं असां करे वठूं नाश्तो, तव्हां ॿुधायो त हीउ वीडियो तव्हां कहिड़े शहर खां ॾिसो था। मोहम्मद बख्श भाई चयो कमेंट जे ज़रिए ज़रूरु दोस्त ॿुधाइनि। जेसिताईं असां ईअं चऊं पिया, असांजे मथां अची हिकिड़े दोस्त कयो कड़को। असां चयो असांखे तूं कीअं ॻोल्हे लधो? चई मां तव्हांजे पोयों पोयों पोइ अचां। असां चयो यार वॾो लाव आहे, फ्री में शइ खाइणु आहे। चई न न पैसा तव्हांखे ॾियां थो। पोइ असांखे हिते बीहणो हुयो दुकान ते। ऐं हिते मोहम्मद बख्श भाई वरितो कुझु सामान वठी करे वरी पोइ सलीम सां कुझु कयुमि ट्राजो। पोइ पुॻासीं ऑफिस में। जीअं पुॻुमि त मामो ज़बान कढियूं वेठो। मामे चयो ॾाढी लॻी बुख, तव्हां हेठि वरितो पिया ट्राजो कंदा। ऐं दोस्त निंड मां उथी वेही रहिया। मुंहुं बि न धोतनि, कयनि नाश्तो करे पोइ ठकारियुनि हेठि। मां वटां हिननि खे ॻोल्हींदो। पोइ वरी ॻोल्हींदे मौसम जो मज़ो वरितुमि मां चयो ॾाढो मज़ो लॻो पियो आहे। संगत खे बि ॾेखारियो। हिननि खे ॾिसंदे डायरेक्ट अचे पुॻुमि मां सैलून ते, जिते पई नज़र मुंहिंजी मोहम्मद बख्श भाई ते। मोहम्मद बख्श भाई खे ॾिठुमि त लॻो पियो बिल्कुलु चेंज। वरी ॾिठुमि मामे खे बि वठे निंड। वरी ॾिठुमि असदुल्ला भाई त बिल्कुलु थी वियो चेंज। मोहम्मद बख्श भाई खे चयो मोहम्मद भाई हिन जी करायां ठोड़? यार मां चयोमांसि, चई ठोड़ न कराईंदुसि। मोहम्मद बख्श भाई ॾाढो पप्पू लॻो पियो हुयो। ॾाढ़ी ॿाढ़ी ठाराए वरी खिले। पोइ सैलून वारे चयो बाबा कीअं ठाहियो आयांसि? मां चयो साईं VIP करे छॾीसि। सैलून वारे जो नालो आहे बादशाह ऐं हिन जो चैनल बि अथव, वञी सब्सक्राइब कयोसि। पोइ डायरेक्ट पुॻुमि मां बर्गर वारे वटि। बर्गर वारे सां कयमि दुआ सलाम। मां चयोमांसि साईं हिते 4-5 बर्गर हणी ॾे, छोकिरा आहिनि मुंहिंजा बुख ते। बर्गर वारे चयो को मसइलो ई न आहे, मां तोखे ठाहे थो ॾियां हाज़िर भाउ। जेसिताईं असांजा बर्गर तयारु थी वठनि तेसिताईं तव्हां ॿुधायो हीउ वीडियो कहिड़े शहर खां ॾिसो था। संगत कमेंट में ज़रूरु ॿुधायो यार। कमेंट में तव्हां को जवाब ई नथा ॾियो। हीउ पोइ बर्गर वारो करे बर्गर तयारु। मोहम्मद बख्श भाई बि थी आयो तयारु। बख्श भाई खे चयो मोहम्मद बख्श भाई तूं बि लॻे थो बिल्कुलु बर्गर। ऐं बर्गर वारे खां पोइ वरितीसीं इजाज़त ऐं पुॻासीं सिधो ऑफिस। छोकिरनि खे बर्गर खारायूं, बोतल पीआरी मान मथां। चई यार मज़ो अची वियो। मां चयो यार दुआ कजो बसि। संगत इहो अथव असांजी ज़िंदगी कुझु। पोइ अचे पुॻासीं ऑफिस में ऐं ॿाहिरि लॻी पई मींहं जी मौसम। मींहं जे करे असांजी थी वई सवेर छुटी। ऐं हीअ थियनि पिया शाम जा 5 बजे ई थी वियो सिज गुम। संगत पोइ मां वियोसि हेठि ऐं मारूफ़ भाउ कई काल। चई किथे आहे? मां चयो मां आयो आहियां हेठि। चई मथे अच महिमान आयो आहे, तोखे बि संभाले थो। मां चयो हाज़िर भाउ मां पुॻुसि। जीअं मां अचे पुॻुसि दोस्त सां कईसीं कचहरी ऐं ॾाढो अची वियो मज़ो। पोइ करे छॾियमि दोस्त खे बि व्लॉग में ऐड। संगत हिकु दिलि सां ॻाल्हि ॿुधायांव, जॾहिं मूं वटि महिमान ईंदा आहिनि ॾाढी दिलि सां थींदी आहे ख़ुशी। संगत पोइ दोस्त असांजो हलियो वियो ऐं असां निकिरी पियासीं हेठि। असदुल्ला भाई खे चयमि हितां कराइणो आहे पैकेज कराए। उनखां बाद असदुल्ला खां पुछियमि बाबा राति जी मानी छा खाईंदो? हितां आयासीं पठाण खां वरितासीं भठी वारा नान वठी करे पोइ डायरेक्ट पुॻासीं आसिफ़ भाई जे दुकान ते। आसिफ़ भाई खे चयोसीं बाबा बोतल ॾे। असां पोइ हितां वरितीसीं बोतल वठी करे पोइ निकिरी पियासीं ऑफिस जी तरफ़। संगत मां मोहम्मद बख्श पोइ वियासीं अली बख्श ॾे। अली बख्श खे भाकुर पाए मिलियासीं। मां मिलियोमांसि। पोइ वरी मोहम्मद बख्श भाउ बि मिलियुसि ऐं उते वेठासीं। अली बख्श सां कईसीं कचहरी कंदे पोइ वरी ॾाढो थकी पियासीं। हेॾे होॾे वेठासीं। अली बख्श चयो बाबा मां खणी अचां चांहि? ऐं पोइ वरी कयूं था कचहरी। अली बख्श खणी मोटियो तकड़ में साईं चांहि सां गॾु वठी आयो पराठा। मां चयोमांसि भाउ हाणे मानी खाई आया आहियूं। चइबा ईअं न थींदो, तव्हां मां वटि बि का शइ खाओ। अली बख्श वटि खाई पी पोइ निकिरी पियासीं पंहिंजे सफ़र जी तरफ़ वापसी। संगत अॼोको व्लॉग तव्हांखे कीअं लॻो असांजो? मोहम्मद बख्श भाउ जो सुम्ही रहियो। ओके अल्लाह हाफ़िज़।